लहरूं लहरूं जिंदगी। May I come in, sir? Yes, come in. Leo. Thank you, sir. मां हाणे तव्हांजी CV विज़िट कयां पियो। छा असां इहो सम्झूं त तव्हांखे हिन जॉब जी सिर्फ़ु इन करे ज़रूरत आहे त अवां अहिड़ा सॉफ्टवेयर डेवलप करणु घुरो था जेके सॉफ्टवेयर जी दुनिया में इनकलाब आणे सघनि। सर मां सम्झां थो त सॉफ्टवेयर डेवलपमेंट हिकु साइंस जी शिकल अख़्तियार करे चुको आहे। हिकिड़े सॉफ्टवेयर खां असां हज़ारे लखे ह्यूमन रिसोर्सिस जेतिरो कमु वठी सघूं था ऐं उहो हिकु हल आहे ऐं उहो ई हल मां तव्हांखे ॾियणु आयो आहियां। उहा अवांजी दुआ आहे या ओवर कॉन्फिडेंस हुजणु? मां सम्झां थो त तव्हां हिकु सुठो रिसोर्सिस विञाइणु न घुरंदा। ओके, त पोइ तव्हां छा पैकेज एक्सपेक्ट कयो था? रिसर्च जे लाइ स्पेस ऐं जॉब जी ऑनरशिप। ओके मिस्टर यासिर, तव्हां हिन हफ़्ते जॉइन करे सघो था। हिन हफ़्ते छो सर, अॼु छो न जॉइन कयां मां? वो हर माण्हू सां मिलण जो टाइम न आहे हूंदो मिस्टर। बाय द वे, वो ही माफ़ कजो सोहराब साहब, तव्हांजो शेड्यूल डिस्टर्ब कयोसीं। बाय द वे मूंखे जमाल चवंदा आहिनि, SSP जमाल। सुल्तान तव्हां सां ज़िक्र कयो हूंदो। SSP साहब, मां तव्हांजी कहिड़ी मदद करे सघां थो? उहो बि मुंहिंजी तव्हांजे DIG सां ॻाल्हि ॿोल थी वई आहे? बिल्कुलु तव्हां ॻाल्हायो हूंदो, पर मूं वटि हे कुझु केसिस मथां खां आयल आहिनि जंहिंजी मां सिधी इन्वेस्टिगेशन कयां पियो ऐं जंहिं ते मूंखे तव्हांजे ताउन जी ज़रूरत आहे। मां तुंहिंजी ॻाल्हि सम्झी न। छाजी इन्वेस्टिगेशन ऐं हिननि मामलनि मां मुंहिंजो छा वञे? शायदि सिधी रीति तव्हांजो वास्तो न बि हुजे, पर तव्हांजे पासे जे कुझु पेरा खॼी अचनि था ऐं इन जे करे तव्हां इन्वेस्टिगेशन जे दायरे में अचो था ऐं इन बारे में तव्हां खां पुछा गुछा करणी पवंदी। सराब साहब, सुल्तान खां बि पुछियो वियो हो कि तव्हांजी कंपनी जो IT हेड मिसिंग आहे। संदसि फैमिलीअ पारां कंप्लेन बि कई वई आहे, पर तव्हांजी कंपनीअ पारां को बि मौक़िफ़ साम्हूं न आया आहियो। लुक मिस्टर, तूं शायदि मूंखे इन कंपनी जो HR या एडमिन हेड तो सम्झी, जेको इन नंढनि मामलनि खे ॾिसंदो आहे। बिल्कुलु बि न, पर बीइंग अ कंपनी ऑनर तव्हांजो इहो फ़र्ज़ु आहे त तव्हां पंहिंजे एम्प्लॉइज़ जी इंफॉर्मेशन रखो ऐं हे त दौरान ड्यूटी गुम थियो हुयो न। मिस्टर जमाल, अहिड़ा त काफ़ी केसिस हूंदा ऐं तव्हां उहे हल बि कया हूंदा। अहिड़ी कंप्लेंट्स त काफ़ी फैमिलीज़ जी हूंदियूं। माना तव्हां पंहिंजे मुलाज़िम जे गुम थियण खे ऑन कयो पिया। ॾिस मिस्टर, मूं वटि एतिरो फुज़ूल टाइम कोन्हे जो मां तुंहिंजे अहिड़नि फुज़ूल सवालनि जो जवाबु ॾियां। हिन जे लाइ मुंहिंजी कंपनी जी फर्म तोसां ॻाल्हाए वठंदी। सराब साहब, तव्हांजे मुख़्तलिफ़ कंपनीज़ जे अम्ब्रेला हेठि कुझु गैर क़ानूनी एक्टिविटीज़ बि रहियूं आहिनि। छा हुन बाबति बि तव्हांजी एडमिन खे ई ख़बर हूंदी या का लॉ फर्म ॻाल्हाईंदी? SSP साहब, तव्हां सरकार जा मुलाज़िम आहियो या मुझे के ज़ाती मुखालिफ़ जा? मुलाज़िम त असां सरकार जा आहियूं सराब साहब, पर कोशिशि कयूं पिया त तव्हांजी ज़ात ऐं मुखालिफ़त खे बि जाचे ॾिसूं। जाचियो, बिल्कुलु जाचियो, कंहिं रोकियो अथव? वञी जाचियो, पोइ हिते बीठा छा था कयो? हिकिड़ो मिनट। जमाल साहब, उनखे मोकिले छॾियो।
अच्छा मां पोइ ॻाल्हायां थी, मां कॉल बैक कयां थी। ओके एक्सक्यूज़ मी, तव्हां माहीन आहियो कुर्बान साहब जी डॉटर? सॉरी। मुंहिंजो नालो SSP जमाल आहे ऐं मां तव्हांजे फादर जो वेल विशर आहियां। तव्हां सां कंहिं इशू ते ॻाल्हाइणो हुयो। तव्हां पंहिंजे क़ीमती वक़्त मां कुझु वक़्तु मूंखे ॾेई सघंदव? आई एम सॉरी, मां हींअर कुझु मसरूफ़ आहियां। हाँ, नेक्स्ट टाइम मिली वठिजो। ओके, डोंट वरी। मुंहिंजी बि तव्हांजी यूनिवर्सिटी बंदि थी वई आहे ऐं तव्हां घणे भाङे हिते ई मिलंदा। जी बिल्कुलु। बाय। अम्मी चांहि मिली वेंदी? हाणे यूनिवर्सिटी बंदि थी वई त तूं छा फारिग रहंदी? न अम्मा, प्लान कयां पई किथे इंटर्नशिप कयां। यासिर त सुठी कंपनी में लॻी वियो आहे, तूं बि कोशिशि करे 2-3 महीना उते ई वञी सिखी वठि। अम्मा 1-2 ॾींहं त आराम करण ॾे, पोइ अदा सां ॻाल्हाए हली वेंदसि। हेलो, हा कुर्बान, चओ। हा ठीकु आहे, मां ॻोल्हे मोकिलियां थी। अम्मा सभु ख़ैर त आहे न? कहिड़ो हुकुम कयो आहे बाबा? हा काई संदसि फाइल आहे, चवे थो त उहा मोकिलियो। तूं वञी कमरे में अलमारी मां फाइल कढी। ठीकु आहे। जी बाबा, फाइल मिली वई आहे, मोकिलियो था। ओके, अल्लाह हाफ़िज़। अम्मा ही पंहिंजे ई चाचा जी मिल्कियत जा लीगल डॉक्यूमेंट्स लॻनि पिया। हिन फाइल मूजिबि त बाबा हिकिड़ी केयर टेकर वारी हैसियत में चाचा वारनि जी ज़मीनूं संभाले पियो। मां सम्झियसि कोन। बाबा सरकारी तरह ज़रई ज़मीनूं विरहाए चाचा सोहराब जा अलॻि अलॻि हिस्सो करे दस्तावेज़ ठाराया आहिनि। चाचा वारा छा ते नाराज़ थिया हुआ अम्मा? हू तुंहिंजे बाबा ते हमेशह इल्ज़ाम मढ़ंदा रहिया आहिनि त हू उनजे हिसे जी समूरी ज़मीन खाई विया आहिनि ऐं तुंहिंजे बाबा वरी कॾहिं ॿुधायो ई न आहे त हुन उनजे हिसे जी ज़मीन जा कागज़ अलॻि कराए ठहिराए छॾिया आहिनि। अम्मा न रुगो ठहिराए छॾिया अथनि, पर बाबा इन फाइल मूजिबि उहो बि कयो आहे त सभिनी ज़रई ज़मीन जो हिसाब किताब बैंक अकाउंट में रखियो आहे। पोइ चाचा वारा उहो ड्रामो छो पिया करनि? ये फाइल पिण हिन वक़्तु छो पियो घुराए ऐं कहिड़ी ज़रूरत अथसि? अम्मा उहो सभु कुझु त बाबा ई ॿुधाए सघंदो, पर हीअ दस्तावेज़ ते उहो थी ॿुधाइनि कि चाचा सोहराब वारनि जो हिसो मुंहिंजे ॼमण खां अलॻि करे छॾियो। हुननि जे असां खां अलॻि थियण जे करे बाबा हुननि जे हिसे खे संभालींदड़ जी हैसियत में रही मिल्कियत मां ईंदड़ पैसनि खे अलॻि अकाउंट में रखंदो। तुंहिंजे बाबा त कॾहिं ॿुधायो ई कोन्हे, पर अॼु वरी इन्हनि कागज़नि जी कहिड़ी ज़रूरत पइजी वई अथसि? मां सम्झां थी कि अदा खे ख़बर हूंदी, उनखां मालूम करे था वठो। ड्राइवर अची वियो आहे, तूं हीअ फाइल खण ऐं हुनखे ॾेई अच। ओके अम्मा। अॼु जी हीअ डील सोराब जूं निंड्रूं फिटाए छॾींदी। खेसि इहो अहसासु थींदो त केरु हिन समुंड जो बादशाह आहे ऐं केरु सिर्फ़ु हिकु जोकर। हा यूनिस, टाइम पियो ॻाल्हायां। तूं हिन वक़्तु रेडी में आण इब्राहिम हैदरी ऐं चश्मा ॻोठ जे दुकाननि ते पंहिंजा माण्हू आॾो करे अच। हर दिको थल्लो ऐं लांच सिर्फ़ु पंहिंजे लाइ माल लाहींदी। साईं हिननि सभिनी एरियनि ते पंहिंजा ई माण्हू आहिनि, पहिरियां खां अॻिते ऐं घणाई में आहिनि। मूंखे इहो ॿुधाए, थल्हनि ऐं दिकनि जा
वाक़ केरु ॾींदो आहे? उते मच्छी ऐं ॿियो माल कंहिंजो घणो लहंदो आहे ऐं केरु उतां घणाई में माल खणे थो? तव्हांजी ॻाल्हि दुरुस्त आहे। कुझु हंधनि ताईं पंहिंजा माण्हू एतिरा तकिड़ा न आहिनि, पर पोइ बि पाण ॿियनि खां घणो अॻिते आहिनि। मूंखे सिर्फ़ु घणो अॻिते न, सभ खां घणो अॻिते हुजणो आहे। पंहिंजे आस पास ऐं पोयां ताईं कंहिंखे बि बर्दाश्त करे न सघंदुसि। हिन दुनिया खे अञा बि ख़ूबसूरत चेहरनि जी ज़रूरत आहे ऐं मां सम्झां थो त सूह कॾहिं बि गोलीअ सां न आहे। अवां ही गुलदस्तो उन छोकिरी खे ॾियणु चाहियो था जेका ॾुहारी आहे। मां हिन ख़ूबसूरत छोकिरीअ जे लाइ ख़ूबसूरत गुलदस्तो आंदो आहे। सर पाण हिते वाकई के मक़सद जे लाइ आया आहियूं। वगार पंहिंजे अचण जे मक़सदु पुछण खां बहितर हो त तूं पंहिंजे मिशन ते फोकस करी जेको असां शुरू कयो। माना त असांखे फरज़ाना खां पंहिंजे सवालनि जा जवाब वठणा आहिनि। ठीकु आहे, पर इहो बि न विसार त उहो हिकु जुमिलो चई असांखे ख़ामोश कराए छॾियो त मुंहिंजे वकील सां ॻाल्हायो। पोइ छा कंदासीं? सर पाण खे चवंदासीं त हिकु ख़ूबसूरत छोकिरी सां ॻाल्हाइण था घुरो जंहिं ते हमिलो थियो आहे, न कंहिं बदसूरत कारी कलोटी वकील सां। ऐं जेकॾहिं हूअ इहो चवे त मूं ते को बि हमिलो न आहे थियो ऐं हू फ़क़ति हिकु एक्सीडेंट त पोइ? एक्सीडेंट? सर इहो त हमिलो ई आहे। को ॿियो टारगेट कोन हुयो हिन जो। टारगेट को ॿियो हुयो, इहा हिन जे ज़द में अची वई। अवां उहा जांच करे वरिती आहे त हमिलो फरज़ाना ते ई थियो आहे। सर कुझु ॾींहं पहिरियां सोराब खान जे अहम माण्हू सुल्तान खे टारगेट कयो वियो, पोइ इहे छोकिरी टारगेट थी आहे। मूंखे ईअं छो पियो लॻे त हे जहिड़ो ॿिनि बिज़नेस टाइकून जो आहे ऐं ॿई बिज़नेस टाइकून कंहिं ॿिए जे टारगेट ते आहे। सर असां हिन मामले में उन जी कहिड़ी मदद करे सघूं था? उहो सिर्फ़ु एतिरी मदद करे पंहिंजनि कुझु दुश्मननि जा नाला खणी वठे जिन ते ख़ैस शक हुजे, जेके अहिड़ी जुरत करे सघनि था। उहो रुॻो हिन बाबति ॿुधाए, बाक़ी कम असांजा। छा पाण खे असीं इहो चई सघूं था ख़ूबसूरत माण्हुनि जा दुश्मन हूंदा आहिनि? छा इहो मुमकिन आहे? सर सोराब खान जे राइट हैंड सुल्तान ते हमिलो थियो, उन ऑफिशनली का कंप्लेन कोन्हे कराई। सर साॻी तरह दाइम करीम जे राइट हैंड बि साॻी कंडीशन लागू करे विधी। सर हिन सूरत में असांजी हिकमत अमली छा हूंदी? असां जांच करे खेसि मुनासिब पैकेज ॾींदासीं, छो जो हू सरकारी रेडार में अची चुकियो आहे। सर कुझु कानूनी कोर्टियूं असां वटि आहे। सर इन खां बचण ॾुहारियुनि लाइ तमामु ॾुखियो रहंदो। ख़ैर हिन छोकिरीअ बाबति असां वटि काफ़ी मालूम आहे। वो भले ही ये चए तो क्या साइड ते करे इहो हमिलो एक एक्सीडेंट, पर डिपार्टमेंट पंहिंजी इंक्वायरी पूरी करे ऐं हुन जे लाइ असांखे हिन छोकिरी जे तावन जी ज़रूरत आहे। सतार साहब के चयो त न्यू अपॉइंटमेंट जी सीवी जी फाइल मोड खणी अचे। ओके मैम जी नवत मुलाजमन जी अपॉइंटमेंट जो फाइल है। अंकल सतार तव्हांखे ख़बर आहे त यासिर केरु आहे ऐं तव्हांखे हायर छो कयो आहे? जी मैम हू नओं अपॉइंटमेंट थियल IT हेड आहे। व्हाट? जी को इशू आहे मैम? पापा खे इन ॻाल्हि जी ख़बर आहे त तव्हां इनखे अपॉइंट कयो आहे इन ऑफिस में? मैम सर ॾे फाइल मोकिलणी आहे। HR वारनि मामलनि में साहब एतिरी दिलचस्पी न वठंदो आहे। मैम को इशू आहे छा? केरु आहे ही? अंकल सतार इनखे हींअर जो हींअर फायर कयो। तव्हांखे ख़बर न आहे त ही केरु आहे? ओके मैम तव्हांजो हुकुम आउं हाणे HR वारनि खे ॿुधायां थो। फाइल अंकल सतार wait a minute फाइल मां हिन IT हेड जो इंटरव्यू वरी सां थी करणु चाहियां ऐं इहा साॻी टीम मूंखे असिस्ट कंदी। मां इंटरव्यू अरेंज करायां थो, तव्हां जॾहिं चओ ऐं जंहिं वक़्तु चओ। सुबुह जो 10 बजे। श्योर मैम।
थैंक यू। जी पापा, मां ऑफिस ही आहियां। मुंहिंजे अचण खां पहिरीं अवां निकिरी विया हो। अच्छा पापा, मां वटि हिकु फाइल अचणी आहे IT हेड जे हवाले सां। छा हुनजी डिसीजन मां वठी सघां थी? थैंक यू पापा। मुनीर, इहा ॻाल्हि यादि रख, जंहिं वाॻू जे वात मां माल कढी रहिया आहियूं न, उहा हिकिड़ी शार्क मच्छी आहे, हिकिड़ी ख़तरनाक मच्छी। सो साॻे ई वक़्तु फुर्ती सां 3 पॉइंटनि ते हमिलो करे माल पंहिंजे कब्ज़े में आणिबो। हिन खां पोइ न समूरे माल खे ॿेड़ीअ जे ज़रिए समुंड जे किनारे ते आणिबो। उन वक़्तु किनारे ते 2 मुख़्तलिफ़ ट्रकूं बीठल हूंदियूं, पर यादि रख, सॼो माल हिक ई ट्रक में लोड थींदो। 2 ट्रकूं मुख़्तलिफ़ रूट सां पंहिंजे अॾे ते पहुचंदियूं। बॉस, असां प्लान मूजिबि बिल्कुलु तयार आहियूं, बस फाइनल ऑर्डर खपे। बॉस, इतला कंफर्म आहे। टाइम जूं 3 कंसाइनमेंट 2 खां 3 बजे ताईं पंहिंजी जॻह ते पहुची वेंदियूं। तुंहिंजा माण्हू त तयारु आहिनि न, ऐं मुंहिंजो कमु मुंहिंजे ॿुधायल प्लान मुताबिक़ ई थियणु घुरिजे। जी बॉस, सभु कुझु प्लान मुताबिक़ थींदो, तव्हां बेफ़िक्र थियो। इहा बेफ़िक्री त यादि कराए थी त दाइम अञा ताईं असां खां अॻिरो आहे। बॉस, हाणे अॼु खां पोइ असां को अॻिरो न रहंदो, ऐं दाइम सां अहिड़ी थींदी जहिड़ी कॾहिं न थी हूंदसि। मूंखे लॻे थो त हाणे वक़्तु अची वियो आहे त अदा सोराब ख़ान खे संदसि प्रॉपर्टी वापसि कयूं, संदसि अमानत वापसि करे टुटल रिश्तनि खे ॿीहर जोड़णु घुरिजे। इहो कीअं मुमकिन आहे? छा ईअं थी सघे थो अदा सोराब ख़ान तव्हांजो हुन वक़्त जे कयल फ़ैसिले खे सही सम्झी क़बूल कंदो? बाबा, मां अञा बि इहे चवंदसि, अवां सोट माहीन ऐं अदा यासिर जे रिश्ते जी घुर कयो ऐं पोइ समूरी मिल्कियत हिननि जे हवाले कयो। ॾिस शुमाइला, सोराब मुंहिंजो नंढो भाउ आहे। कावड़ में हू मूंखां 2 विखूं अॻिते आहे। हू उन वक़्तु बि न सम्झो त मूं इहो फ़ैसिलो छो कयो, मुंहिंजी हिकु बि न ॿुधाई। त पोइ तूं संदसि मिल्कियत मोटाए ॾेई पाण खे कीअं इल्ज़ामनि खां आजो कंदी? बसि मूंखे इहो ई त सम्झ में नथो अचे त छा कयूं। बाबा, जे माण्हू अवां ॿिन्हिनि भाइरनि जे विच में इख़्तिलाफ़ात पैदा कया, उहो माण्हू साम्हूं नथो अची सघे। जे कॾहिं हू माण्हू साम्हूं अची वञे त हक़ीक़त ज़ाहिर थी पवंदी। बच्चा, ही ज़िंदगी का फिल्म न आहे जो हिक ई सीन में सभिनी खे घुराए ऐं मामला सही करे सघजनि। ॾिस बाबा, ज़िंदगी जी वेड़ खे काफ़ी समझदारी सां अॻिते विढ़णो पवंदो। हिन वक़्तु उहो तपेदार हयात कोन्हे को, ऐं असां वटि अहिड़ो को सबूत कोन्हे जो उनखे सोराब जे आॾो आणे सघिजे। ही कागज़ात बि त काफ़ी पुराणा आहिनि, त उहो सभु कुझु पहिरियां ई संदसि जे नाले करे छॾियो आहे। उहो अदे सोराब खे मञणो पवंदो। इहो ई त मसइलो आहे शुमाइला, ही कागज़ात तमामु पुराणा आहिनि। असुल कागज़ात त तपेदार पहिरियां ई मुकमिल करे उनजी ओरिजिनल कापी सोराब ख़ान खे ॾिनी हुई। ही कागज़ात मूं पोइ दुरुस्तगी में ठाराया हुआ। तूं हिकु भेरो साणसि मिली वठेसि ऐं सम्झाइण जी कोशिशि करेसि। हाँ बाबा, इहे करे ॾिसो। हा, मूं बि इहो ई सोचियो आहे त सोराब ख़ान भले धिका ॾेई मूंखे पंहिंजे घर मां कढी बि छॾे न, त हुनखे असुल हक़ीक़त मां ज़रूरु ॿुधाईंदुसि। तव्हां अहिड़ो कुझु बि कोन कंदा बाबा, ऐं मां अव्हांखे अहिड़ो कुझु करण बि कोन ॾींदुसि। न सिर्फ़ु हक़ीक़त चाचा खे ॿुधाए, बल्कि हुननि सां माहीन जे रिश्ते जी ॻाल्हि बि कयो। इहा ई त मुंहिंजी ख़्वाहिश आहे।
त मुंहिंजो पुटु इहा ख़्वाहिश हर सूरत में पूरी कंदो। अधी कनीस फातिमा वॾी तेज़ माई आहे, हुन जूं वॾियूं कॾहिं बि जुड़ी न आहिनि सघियूं। अवां फ़िक्र न कयो, सभु बहितर थी वेंदो। अवां सभु पंहिंजा फ़िक्र लाहे मूंखे ॾेई छॾियो ऐं अवां चिल रहो। ख़ैर पुटु, इहो ॿुधाए त तुंहिंजे जॉब जो छा थियो? बाबा मां जॉइन करे जॉब जो पहिरियों ॾींहुं बि इंजॉय करे आयो आहियां। वाओ अदा, वेरी नाइस। इहा ख़ुशख़बरी तव्हां एॾे हल्के अंदाज़ में छो ॿुधाई? इहा ख़ुशख़बरी थी अव्हांखे सेलिब्रेट थी करणु घुरिजे। कीअं बाबा? ओ यस, व्हाई नॉट। यासिर जे तरफ़ां मुंहिंजी ट्रीटमेंट यासिर जे हवाले पूरी सेलिब्रेट कंदासीं। दाल चांवर अॼु राति जो दाल चांवर पचाईंदासीं। छा ॻाल्हि आहे, अॼु सुम्हण जो मूड न आहे छा? हिकिड़ी ज़रूरी कंसाइनमेंट अचणी आहे। जेसि ताईं उहा पहुचंदी न, तेसि ताईं मूंखे निंड बि न ईंदी। मूंखे तोसां कुझु ॻाल्हाइणो आहे, जे अगरि तुंहिंजो ॿुधण जो मूड हुजे त। हा हा चओ, कुझु खपे ई छा? काफ़ी ॾींहंनि खां मूंखे महसूसु पियो थिए त बिज़नेस जे करे तव्हां जूं दुश्मनियूं वधंदियूं पियूं वञनि। रोज़ अख़बारनि में तव्हां जूं ख़बरूं पियूं अचनि। मूंखे सिर्फ़ु इहो ॿुधायो त तव्हां कुझु ग़लति त न पिया कयो न? ॾिस कनीज़, अक्सरियत में ॾिसजे त असां जहिड़ो बिज़नेसमैन घणनि माण्हुनि खां बर्दाश्त न आहे थींदो, ऐं पोइ असांखे टोड़ण जे लाइ घणो कुझु कयो वेंदो आहे। मुंहिंजो सवाल इहो कोन हुयो। मुंहिंजो सवाल इहो आहे त तुंहिंजो कंहिं ग़लति बिज़नेस में हथ त न आहे न? ॾिस कनीज़, तूं इहो न सम्झंदी आहे। हिन माशरे में पंहिंजे पाण खे बिहारण जे लाइ अलाए छा छा करणो पवंदो आहे, ऐं मां हिन माशरे में पंहिंजी हिकु हैसियत सां बीठो आहियां, ऐं उहो बीहण ई मूंखे मेंटेन करणो आहे। हिन करे इहो सभु कुझु करणो ई पवंदो आहे जंहिंसां पावर शो थिए। तुंहिंजे इन मामलनि जे करे मूं ते या माहिन ते के थ्रेट्स त न ईंदा? ॾिस कनीज़, तूं मुंहिंजो प्यार आहीं ऐं माहीन पुटनि जहिड़ी थी आहे मुंहिंजी। मां तव्हां ॿिन्हिनि ते कख बि बर्दाश्त न कंदुसि, ऐं न ई कंहिं में एतिरी ताक़त आहे जो मुंहिंजी फैमिली खे को नुक़सानु पहुचाए सघे। बसि अलाह साण ई कंदो। हू चवे पई त तुंहिंजे माण्हुनि जे रवैये मां हू काफ़ी तंग थी वई आहे। छा मतिलबु? तुंहिंजे भाउ कुर्बान अली जी धीउ जो माहिन जी यूनिवर्सिटी में पढ़ण आई आहे, जेका खेसि रोज़ काफ़ी डिस्टर्ब पई करे। पर माहिन त हुन खां सीनियर आहे, ऐं हींअर त हुनजी यूनिवर्सिटी बि मुकमल थी वई आहे। बहरहाल तुंहिंजे इंफॉर्मेशन जे लाइ इहो ॿुधायां पई। ख़ैर तूं छॾ हिन ॻाल्हि खे। मूंखे इन ॻाल्हि जी ॾाढी ख़ुशी आहे त माहिन मूंसां गॾु ऑफिस जॉइन कयो आहे। बसि हाणे मुकमल तौर ते समूरो बिज़नेस संभाले वठे त मां हिकिड़े पासे रिलैक्स थियां। हू न्याणी सुभाणे पराए घर जी थींदी, ऐं हुन जी उमिरि जी छोकिरियुनि जी शादी बि थी वई। तो कुझु सोचियो आहे हुन जे लाइ? कनीज़, इहो सोचणु तुंहिंजो कमु आहे, तूं मां आहीं। अलाए, मूं सोचियो त पुराणे के वाइदे में अटकियल हुजी। छा मतिलबु? मां सम्झुसि न। मूं सोचियो त तूं पंहिंजे मोतबर भाउ कुर्बान अली खे माहिन जे नंढे हूंदे ई जेको संग ॾेई छॾियो, मतां उनखे निभाईंदो हुजे। ॾिस कनीज़, दुश्मननि खे धीअरूं कॾहिं बि न आहिनि ॾिबियूं, ऐं हू मुंहिंजो सिर्फ़ु दुश्मन आहे। विसारे छॾ त हू मुंहिंजो भाउ हुयो कॾहिं। न त मूंखे जीअर ई मारे छॾियो, त पोइ हुन दुश्मन खे मां पंहिंजी धीउ कीअं ॾींदुसि? मां होॾे पंहिंजे जिगर जो टुकड़ो मोकिलींदुसि? न कनीस, हिन ॻाल्हि जो सवाल ई पैदा नथो थिए। हुननि खे त मां सिर्फ़ु ज़िल्लत ऐं तबाही ॾेई सघां थो। छा आउं माइन लाइ को रिश्तो ॾिसां? फ़िलहाल तकड़ न कर। हुन हाणे ई त बिज़नेस खे सम्झण जो सोचियो आहे। मां हुनखे सम्झाईंदुसि ऐं इन बारे में हुन सां बि डिस्कस कंदासीं त हुनजी राय छा आहे। हा सही आहे। ऐं वरी कहिड़ो सुभाणे थी हुनजी शादी करायां। ड्रामा
ड्रामा सीरियल लहरू लहरू ज़िंदगीअ जा तमाम एपिसोड्स ॾिसो हाणे HD क्वालिटीअ में। विज़िट करियो असांजो YouTube चैनल सिंध TV HD ड्रामा।